नाज़रीन, ॾेई शहर में ख़ासि केली ऐं जमाली बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में गुज़िरियल 5 महीननि खां ॻोठ जी घिटी बंदि करण तां तकरार हलंदड़ आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे महबूब अली खोसो। ॾेई शहर में ख़ासकेली बिरादरी ऐं जमाली बिरादरी जो गुज़िरियल 5 महीननि खां ॻोठ जी मेन गली बंदि करण तां तनाज़ो हलंदड़ आहे, जंहिंमें जमाली बिरादरी जे हिकु बाअसर पारां गैरक़ानूनी तरह मेन गली अंदरि दुकान अॾण ऐं मेन गली मुकमल बंदि करण तां ख़ासकेली बिरादरी जे माण्हुनि कोर्ट पिणु कई, जंहिं बैदि कोर्ट सॻोरी फ़ैसिलो ॾींदे गैरक़ानूनी तरीक़े सां बंदि कयल गली खे खोलण जो हुकुम ॾेई छॾियो आहे, जॾहिं त हिन वक़्त ताईं गली तां कब्ज़ो हटी नाहे सघियो। हिननि वधीक आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त घटी जो मसइलो जेको आहे सिविल कोर्ट जे फ़ैसिले अचण खां पोइ बि वरी हिन जेकी शीशन में जेकी अपील कई उहा बि रद्द थी, वरी फ़ैसिलो जेको कोर्ट में आयो सिविल में, ऐं सिविल कोर्ट जेको हिनखे हुकुम कयो तव्हां घटी ख़ाली कयो, त हिन उते चयो कोर्ट सॻोरी खे त घटी मूं ख़ाली करे छॾी आहे, बिल्कुलु क्लियर आहे। हालांकि तव्हां ॾिसी सघो था त उहो ई दुकान आहे उहा साॻी सेम कंडीशन में आहे, अञा बिल्कुलु जेको घटी 16 फुट जी वेकिरी घटी आहे जेकी अञा बंदि पई आहे, मुकमल बंदि पई आहे। घटी जो तकरार गुलाब जमाली ऐं ख़ासकेली बिरादरी हलियो पिए, हिन में कोर्ट सॻोरी फ़ैसिलो ॾिनो आहे ऐं काग़ज़ सनदूं जेके आहिनि उन्हनि तहत भई घटी पुराणी आहे जेका मुसलसल रहे पई, पर हींअर मौजूदा हालत में जेका असां घटी खे बंदि बि कयो वियो आहे ऐं कुझु तदाद तकरार वधी आहिनि, जंहिंखां पोइ जेको कोर्ट डिसीशन ॾिनो आहे ऐं उन कोर्ट जे डिसीशन ते अमल थियणु खपे। 16 फुट गली आहे कोन्हे, तव्हां भले यार माफ़ करे ॾिसो, गली आहे 10 फुट, ठीकु आहे, जमा 6 फुट गली पई आहे जंहिंजो रस्तो हले पियो, बाक़ी जगह 6 फुट असां वटि आहे कोन्हे, जगह ग़लति रिपोर्ट हींअर माफ़ करे ॾिसो तव्हीं, इहा शइ असां जेका खुली छॾे त असां इन जेको बि रस्तो आहे उहो खुलो छॾियो आहे, जेको पहिरीं कोर्ट लॻायोसीं सो बि असां ख़तमु करे छॾियोसीं। 16 फुट भले मापे ॾिसो, 16 फुट जी असांजी ज़िम्मेदारी आहे, 16 फुट आहे कोन, मूं ख़रीदी कोन्हे कई 16 फुट। तव्हां हिननि समूरनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ख़ासकेली बिरादरी जे माण्हुनि जो चवणु आहे त कोर्ट सॻोरी में बाअसर शख़्स लिखत में ॾिनो आहे त गली तां कब्ज़ो मुकमल ख़तमु कंदसि, उन जे बावजूद बि जेको कब्ज़ो हिन वक़्त ताईं ख़तमु नाहे थी सघियो। ॿिए पासे बाअसर जो चवणु आहे त आउं सिर्फ़ु 10 फुट गली ॾींदुसि, जॾहिं त गली जी काग़ज़नि में माप 100 बाय 16 फुट आहे जेका मुकमल ख़ाली करे ॾियणी आहे। कैमरामैन टीम सां गॾु महबूब अली खोसो, आवाज़ टीवी ॾेई।